हक़ साइणे साईं असांजा असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई। सॼण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे हैफ़ तनी खे होए वतन जनी विसारियो। साइणे साईं असांजा अॼु तव्हांखे असां हिकिड़ी कहाणी ॿुधायूं था। अहिड़े सपूत जी कहाणी लिखियलु आहे जेको ख़ामोशीअ में पंहिंजो अहिड़ो औसाफ़ ॾेखारे वियो जो हमेशह यादि रखियो वेंदो। जन जन सां उन शख़्सियत कचहरियूं कयूं आहिनि। जॾहिं उन्हनि खे यादि कंदा त उन्हनि जे अंदर में हिकिड़ो फ़रहती अहसासु पैदा थींदो। हीअ तहरीर आहे नज़ीर पठाण जी, चूंड ऐं आवाज़ जावेद अहमद पठाण। साईं जे लिखियल ख़त जो कहाणीअ जो उनवान आहे अणियल लिखियल ख़त जो मतन ऐं माउ। जीअं ज़िंदगीअ खे वधीक ख़ूबसूरत बणाए सघिजे, औलाद ऐं घर वारनि खे आसाइश ऐं आराम पहुचाइणु, मख़लूक जे कमु अचण खे इबादत जो दर्जो ॾिनो वियो आहे जेको हुकूकुल इबाद जे ज़मरे में अचे थो। माल मताव आराम ऐं आसाइश ते सभिनी जो गॾियल हक़ु आहे, पर जॾहिं इहो मां कयो थो वञे त आज़ार बणिजी थो पवे। हितां इहो सभु तमाशो साफ़ ऐं चिटो नज़र थो अचे त कीअं ज़मीन वारा ख़सीस सामान माल ऐं ताक़त जे नशे में नेमत, ख़िदमत, शुक्रगुज़ारी ऐं ख़ुलूस में हवस, हसद ऐं तकबर जो ज़हर शामिल करे धरतीअ जे ख़ूबसूरत ॻोल्हे खे उजाड़े वीरान करे ज़मीन खे रहण जे क़ाबिल बि न छॾियो आहे। जी जलमाउ, हूअं त हिते जी हर ॻाल्हि हैरत में विझंदड़ आहे, पर सभ खां वॾी ॻाल्हि जंहिं मूंखे सभ खां वधीक हैरान करे छॾियो आहे उहा आहे त हिते हर शख़्स नौजवान आहे ऐं सभिनी जूं उमिरियूं 15-16 सालनि जे लॻभॻि आहिनि। जॾहिं तूं हिते ईंदीअ ऐं तुंहिंजी उमिरि बि उहा ई हूंदी त ॿुधाए कीअं लॻंदीअ? तुंहिंजे मथे में न को अछो वार हूंदो, न तोखे दिलि जी बीमारी हूंदी ऐं न कमज़ोरी। तूं ऐं मां बिल्कुलु हिक जहिड़ा हूंदासीं। हिते जो कल्चर बि अजीब आहे। हर को हर वक़्तु मसरूफ़ रहे थो, पर उहा मसरूफ़ियत ज़मीनी मसरूफ़ियत ऐं वठ पकड़ वारी न आहे। हर माण्हू ॿिए लाइ सलामती ऐं सुख जो तलबगार आहे। पंहिंजे आराम ऐं आसूदगीअ खे ॿियनि में विरहाइणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झे थो। प्यार ऐं प्रीत हिन लाइ वधीक अहमियत रखे थो। कीनो ऐं कुपत हिते हराम थियल आहे। मरवत ऐं वफ़ा हितां जा वॾा वड़ आहिनि जिन खे हू जोश ऐं ख़रोश सां मल्हाईंदा आहिनि। सच ऐं सूंहं हिननि जा ज़ेवर आहिनि। हर आदमी उन्हनि ज़ेवरनि सां हर वक़्तु सींगारियल रहे थो। बराबरी ऐं भाइपी हिननि जूं पसंदीदा रांदियूं, दरगुज़र करणु ऐं ऐब ढकण जा मेवा हिननि जी मरग़ूब ग़िज़ा आहे। गिला टोक तानो छा आहे हिननि खे ख़बर ई न आहे। बंदगी हितां जो तमदन आहे। मुंहिंजी जी जलमड़, ज़मीन वारनि ऐं हिते वारनि जी ज़िंदगी मुतलिक़ नज़रियनि में वॾो फ़र्क़ु आहे। ग़ौर फ़िक्र ऐं तहक़ीक़ हिते वारनि जो शेवो आहे, जंहिं ज़रिए खेनि मालूम करायो थो वञे त सभु काइनातूं अज़ीम सर्जणहार जी तख़लीक़ आहिनि ऐं हू हर जीव जणे सिज, चंड, सयारनि, सितारनि, ज़मीन ऐं आसमाननि जो ख़ालिक़ ऐं मालिक आहे। इंसान संदसि पसंदीदा तख़लीक़ आहे जंहिंखे इन आला सिफ़ात सां नवाज़े पंहिंजो नाइब बणाए ज़मीन ते मोकिलियो आहे त जीअं फ़रिश्तनि खे बि संदसि तख़लीक़ ॾिसी ॾंदे आङिरियूं अची वञनि। हिते किताबनि में उहे निशानियूं ॾिनल आहिनि त जिन बि आदमियुनि, नस्लनि ऐं क़ौमुनि पंहिंजे वजूद में आणण जे मक़सद ऐं मुराद खे सम्झी उन ते अमल कयो, उन्हनि लाइ फ़लाह ऐं दाइमी हयाती आहे ऐं उहा ई बंदगी आहे। पर जन उन खे पुठी ॾिनी, उन्हनि लाइ बर्बादी ऐं ख़ुआरी, ख़सारे जो ऐलान थियल आहे ऐं उन्हनि जी जाइ ते ॿियनि खे मोकिलियो वेंदो जेसीं ताईं बंदगीअ जी घुर्ज पूरी नथी थिए। मुंहिंजी अमल साइण, तव्हांखे इहो ॾुख ज़रूरु हूंदो त मां तव्हांजे चहिरे ऐं धरतीअ जे जहान खे हिकु नज़र बि न ॾिसी सघियुसि। सची ॻाल्हि इहा आहे त आसमान जे जहान में धरती ऐं धरतीअ ते रहंदड़ मख़लूक उते जे दिलकश नज़ारनि, बदिलजंदड़ मौसमनि,
वणंदड़ बादलनि ऐं आबहवा हैरान कंदड़ हुसन ऐं मञण में न ईंदड़ तरक़ीअ जो ज़िक्र अक्सर थींदो रहंदो आहे। मुंहिंजी दिलि बि एॾां अचण ते चवंदी आहे त तुंहिंजे ऐं धरतीअ जे चहिरे खे दिलि भरे ॾिसी सघां ऐं उते ई रही पवां। माउ ऐं धरतीअ जी तारीफ़ ॿुधी वरी जॾहिं उन्हनि जा हालात थो ॾिसां त सच पुछो त रूह ई रहिड़िजो वञे। हर तरफ़ जंग जा मंज़र लिंग कांडारियो था छॾनि, बुख ऐं बीमारीअ जा ॾेख तड़पाए था वञनि, मुनाफ़िक़त ऐं कूड़ जा अज़दहा सच जी रोशनीअ खे गिड़कायो था छॾनि, जेको ॾाढो सो गाबो तुंहिंजी दुनिया जो दस्तूर थी पियो आहे। महिनत ऐं मुहबत गुम थी वई आहे, बराबरी ऐं भलाई क़ैदी थी विया आहिनि। ओ मुंहिंजी जीजल, हाणे ॿुधाए मां तोॾां कीअं अचां? पर हिते हर वक़्तु उन ख़ुशख़बरीअ जो ज़ोर सां ऐलान कयो थो वञे त ज़मीन ते आसमानी तहज़ीब तमंदन इंसानी अमीन आदमियत जो क़ानून जल्द नाफ़िज़ थींदो। तूं उन लाइ तयारु रह, ऐं जंहिं वक़्तु ईअं थियो मूंखे पंहिंजे हंज में मथो रखी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदे हमेशह हमेशह लाइ पाण सां गॾु ॾिसंदीअ। तुंहिंजो बेनाम पुटु। लेखक नज़ीर पठान, चूंड जावेद अहमद पठान। साइणे साईं असांजा हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी, उन जे लाइ तव्हां पसंदि जो इज़हार कंदव, राय ॾींदव ऐं हिन खे शेयर करण बि न विसारींदा। हाणे मोकिलाणी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सिक वारनि जे लाइ चिटाई। माण्हू सभिनि सुहिणा, पखी सभिनि हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी। तव्हांजा लख लाइक।